सब खां पहिरियों तव्हांखे PixelLab ओपन करणी पवंदी। PixelLab ओपन करण खां पोइ तव्हां वटि अहिड़ो इंटरफेस नज़र ईंदो। हे तव्हां वटि स्लाइडूं आहिनि, हिन मां तव्हां का बि स्लाइड खणो, जेकर न त तव्हां आख़िरी वारी स्लाइड क्लिक कयो। ठीकु आहे, आख़िरी वारी स्लाइड खे क्लिक करे हाणे तव्हांखे पोयां बैकग्राउंड चॉइस करिणो आहे। तव्हांखे पोयां बैकग्राउंड पसंदि करिणो आहे, जेको तव्हांखे बैकग्राउंड पोयों हुनजो अछो आहे त तव्हांखे पोयां बैकग्राउंड सिलेक्ट करिणो आहे। त हाणे असां बैकग्राउंड पोयों चेंज कंदासीं। इनखे फ़ॉन्ट ॾियो, माय फ़ॉन्ट ते अची जेके तव्हां डाउनलोड कया आहिनि सिन सलामत फ़ॉन्ट सर्विस तां, तव्हां उहे